दर्द ने जो दरिया आहे लहर लहर में लगा 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 ये दुनिया दर्द ने जो दरिया ये दुनिया दर्द ने जो दरिया छोटा बच्चा है मुझे अंदर अंदर एहसासन जे हेडे सफर में 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 घड़ी घड़ी नोखा ये दुनिया दर्द ने जो दरिया ये दुनिया वसाई तो चयो न मूंखे त इहो रिश्तो न थिए त मां तोखे घर चीड़ी कराईंदसि ॾिस हाणे इहो रिश्तो कोन थियो हाणे त मूंखे घर चीड़ी करा न ऐं घणा न थी त घटि में घटि बसि 20,000 खन ॾे 20,000 अरे 20 घणा आहिनि त भला 15 खन ॾे 15 त छा 10 बि कोन ॾींदीसि ॾाढी पकी आहे ऐं भला 10 बि नथा निकिरनि तोखां त भला 5 खन ॾे 5 न सिर्फ़ 2,000 ॾींदीमांइ चई त ॾियईं इहे 2,500 संभाले रख वसाई मीअं वसदे कम ईंदई सुल्तान वारा राज़ी न हुया इहो रिश्तो थियणो ई न हो पोइ मां तोखे 5-10,000 छो ॾियां ॿुधा तूं मूंखे 5,000 नथी ॾी न पर हाणे राणा खान अचे त मां हुनजो रिश्तो बि कराईंदसि ऐं हुन खां 50,000 बि वठी ॾेखारींदसि जॾहिं चाचा खे सुल्तान वारनि जवाब ॾेई छॾियो आहे त पोइ तोखे किथां ॾींदा तोखे त ख़बर आहे न मां सियाणी विझंदी आहियां रधे पके में पाणी तोखे ख़बर कान्हे का मुंहिंजी त जंहिं कम में मां हथ विझंदी आहियां त उहो कम मां करे रहंदी आहियां तोखे जेको वणे सो तूं वञी कर नाहिन वटि पैसा निकर हितां पेर ढाए जेको वणनी सो वञी कर मां चवां थी वञी त हाणे तूं मूंखे इहो ॿुधाए वसाई त अॼु ॾींहं ताईं मां जंहिं कम में हथ विधो आहे त छा मां उहो कमु न कयो आहे हाणे मां ई तुंहिंजे रधे पके में पाणी विझंदसि जेको तुंहिंजी दिलि चवे सो वञी कर नाहिन वटि पैसा पेर ढाए तां मां चवां थी वञ वसाई ज़माने में इहो हिकिड़ो कमु कोन हो जेको तो मूंखे चयो ऐं ख़तम थी वियो अल्लाह करे वरी तुंहिंजो मुंहुं में कमु पवे पोइ मां तोखे ॿुधाईंदसि त मां सियाणी विझंदी आहियां रधे पके में पाणी लगे तो छोरा बाहर धिक्का खाइण जा हाणे ॿिया तो मातीअ खे डारो अबा केरा लगे तो खोफ थियो केर कोन्हे छापियो करूं अदा कोड़ा छापियो कया कुछ कोन पियो कया तो पोइ चार तरफ़ छो वियो हे बाबा अरे बाबा ॾिसण पियो चाहियां चार प्यार थियो आहे या न सुभाणे ते प्यार थींदो बाबा ऐं तोखे चखण ॾेई ॾींदासीं हेसी ताईं पारे जे विच हुई न
समझी तो बाबा गाल बदलो सुभाणे न खाराईंदो न खाराईंदासीं थोरी सिर्फ़ चखराईंदासीं सुल्तान जे घर में वेंदो आहीं? न साहब मां उन्हनि सां नया ॻाल्हाईंदो मतलब त कंहिं ॿिए खे ॾिसो जांच जे लाइ? तव्हां उन्हनि जी ओताक ते छो नथा जांच कयो? ओताक हुनजी हिते तालो लॻल आहे। त पोइ सुल्तान जे घर ते वञी घेरो कयो। मां न उन्हनि तरफ़ वेंदुसि ऐं न ई वरी न्यापो कंदुसि। सुभाणे जेकॾहिं सुल्तान वारनि खे ख़बर पई न त उन्हनि खे गिरफ़्तार कराइण में मुंहिंजा हथ आहिनि त पोइ असांजो पाण में वॾो झेड़ो थी पवंदो। साहब ही लाराए तूं मथां झेड़ो थी पए। ठीकु आहे तूं हाणे हल असां कंहिं ॿिए खे ॾिसूं था। वञो अंदर वञी जांच कयो। सुल्तान अचे तो हुनखे चई छॾिजो त थाणे ते अची हाज़ुर थिए, न त असां मजबूर थी तव्हांजे घर जे ॿाहिरां पुलिस बीहारे छॾींदासीं, न त पोइ तव्हांजो घर थाणो बणिजी वेंदो। अम्मा अदावारनि अहिड़ो आख़िर छा ई कयो जो पुलिस वारा ईअं असांजे घर में घिरी आया? कुझु त कयो अथऊं न, तॾहिं त पुलिस आई आहे, न त छो अचे असांजे दर ते पुलिस? चाची जेकॾहिं तूं असांजे मथां भलाई करण चाहीं थी त पोइ असांखे असांजी हालत छॾे। तूं ग़लति तो सम्झी घोराम, मां इन करे हिते रहण लाइ तव्हांखे नथी चवां त तव्हां अकेला नथा रही सघो ऐं पंहिंजो घर नथा हलाए सघो। मां तव्हांखे हिते रहण लाइ इन करे थी चवां त मां अकेली नथी रही सघां, बेज़ार थी पां। तव्हां हिते हूंदा आहियो त मुंहिंजी बोरियत ख़तम थी वेंदी आहे। चाची हिते रहण लाइ मूंखे को बि एतिराज़ न आहे, पर जेके ॻोठ वारा आहिनि न उन्हनि जे ताननि ऐं मेणनि खां केरु बचे, वरी तकलीफ़ था ॾियनि मूंखे। गोराम जॾहिं अम्मा चवे पई त पोइ ज़िद छो नथो छॾी तूं? न दुआ मां हिते कोन रहंदसि, पर जेकॾहिं तूं हिते रहण चाहीं थी त मां तोखे कोन रोकींदमि। मुंहिंजे करे न मां वधीक घोराम खे न चओ, हिनजी दिलि नथी चए त बस। अम्मा मिठल ऐं कुंज छा था चवनि? उहे राज़ी थींदा हिते रहण लाइ? तव्हां वियो, जे चांहि पियो त मां तव्हांखे मोकिले ॾियां। न अम्मा तव्हीं तकलीफ़ न कयो, मां चांहि जो बंदोबस्त कयां थी। न चाची मां चांहि कोन थो पियां, मां हलां। पुट चांहि त पीआं न। चांहि तव्हां पीओ, मां हलां। दुआ घोराम हाणे घणो ई बदिलजी वियो आहे। हा मां बदिलजी चुको आहे, पर घणो न। वो पुट छा सोचो अथव? बाबा अञा ताईं कुछ सोचियो त न आहे, पर इहा जांच करे आया आहियूं त उन्हनि दादनि खे किथे कैद रखियो आहे। जांच त पक्की कई अथव न? पक्की ख़बर न आहे बाबा, थोरो शक आहे। जेकॾहिं पक्की ख़बर हुजे हा न त पोइ पुलिस वठी वञी छापो न हणाया। भला अॻिते जो छा सोचो अथई? रेस खे चवंदे या पुलिस जो आसरो कंदे? न सम्झां थो त इहा पुलिस कुछ भी न कंदी, जेको कुछ भी करणो आहे असांखे ई करणो पवंदो। पुट जेको कुझु करणो अथव त जल्दी कयो, अलाए कहिड़े हालनि में हूंदो दादन। हू वॾा ज़ालिम आहिनि, मथां दादन असां विढ़िया हुजनि। बाबा अगवा करे विया अथसि, विढ़ंदसि त ज़रूर, बाक़ी खट ते न विहारींदसि। थी सघे तो सौटा न बि विढ़णसि। सॉफ्टवेयर हू इंसान न आहे, हैवान आहे, हैवान। हू दादन सां ज़रूर विढ़िया हूंदा, राणीअ जो पुछण लाइ। सोट हिकु दफ़ो सुल्तान असांजा मिली ॾिसो। न मूं कुझु ॿियो सोचियो आहे। अदा पोइ भला छा सोचियो अथई? तोखे ऐं मूंखे शमू ऐं रमज़ान वारा सुञाणनि था, पर सौट खे कोन था सुञाणनि। जेकॾहिं सौट खे शमू ऐं रमज़ान जे पोयां छॾियूं त पोइ मूंखे अंदाज़ो आहे त शायदि असां उन जाइ ते पहुचूं जिथे दादन खे कैद कयो अथनि। सिर्फ़ इहा ख़बर पए त अधे दादन खे हिननि किथे कैद कयो, पोइ हणायूंसि था पुलिस जो छापो। अदा हू ॿार न आहिनि,
जो सौट उन्हनि जो पीछो करे ऐं उन्हनि खे ख़बर न पई। वरी भी कोशिश त करे ॾिसो न। शायद तोखे पंहिंजी जिंदगी सां प्यार न आहे, कॾहिं तूं वात नथो करे। सुल्तान, तव्हां तो बेकसूर जे मथां ज़ुल्म था कयो, जॾहिं त तव्हांजी छोकिरीअ जी मूंखे का बि ख़बर कोन्हे का। हथ मुंहिंजे मथां उहो रखो जेको सुभाणे तव्हां बि बर्दाश्त करे सघो। जॾहिं तूं हितां जेरो वेंदे तॾहिं हिसाब वठंदे न। पोइ मूंखे गोली हणी मारे छॾियो, तव्हांखे मुंहिंजो खून माफ़ आहे। बाक़ी अजायो मूंखे हिते विहाण में तव्हांखे छोकिरी वापसि कोन मिलंदी। जॾहिं छोकिरी मूं वटि आहे ई कोन त तव्हांखे ॾिसो कान ॾींदी। चल बकरी धनारनि जा धक अदा ॿ ॾींहं हिनखे अञा मलणी ॾियणी पवंदी, पोइ पंहिंजो वात खोलींदो। 2 ॾींहं छा 10 ॾींहं बि ज़ोर लाए ॾिसो। दादा हिन जी मस्ती अञा टुटी किथे आहे, हिनखे चांडरा वाइणो पवंदो तॾहिं ई सिधो थींदो। दादा न तूं इहो न सोच त तूं असांखे ॾस कोन ॾींदे ऐं असां तोखे हितां छॾींदासीं। जेकॾहिं तूं पंहिंजी ज़िंदगी बचाइण चाहीं त ॾाहो थी महिल सां असांखे ॾस पतो ॾे त तो मां हथ कढूं। बाक़ी तूं इहो न सोच त तुंहिंजा भाइर पुलिस वटि वेंदा, असांजे मथां दाही थींदा, पोइ असां तोखे छॾींदासीं ऐं उहे हिते अची तोखे छॾाए वेंदा। तूं जेसीं ताईं राणीअ जो ॾस कोन ॾींदे मरी खपी वेंदे पर पंहिंजे ॿाहिरनि ताईं न पहुचंदे। तव्हां अजायो ज़िद ते आहियो ऐं तव्हांखे सम्झायो मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। ज़िदी त असां आहियूं, जंहिंमें हथ विझूं उन्हनि जी ॿेड़ी ॿोड़े पोइ छॾींदा आहियूं। तुंहिंजी भलाई बि इन में आलम खे बि असां तबाह कयो, हाणे तव्हांजो वारो आहे ऐं तोखे तमामु जल्द ख़बर पइजी वेंदी त नाग जो डंकियल बंदूक जो थकियल त बची सघे थो, पर सुल्तान जो सटियल कॾहिं ज़िदो न थींदो। हिन चक्कर तव्हांजो इल्ज़ाम असां मथां अजायो आहे। दिल जो दरिया अरे अरे छोरा वधीक न थोरो ज़रो आचार जो तो मां मानीअ सां खां। ले असांजा बुहणी बि कोन कई आहे, हीअं अची बीठो ई बट्टी त छा हिकिड़ी फाक चूसण लाइ बि कोन ॾींदासीं। ओ छोरा थोरो ॾियोसि पेट में सूर पवंदो आहे न त। ना दी न अॼु शाम सां खपाइण वेंदासीं ऐं जेको बचो त अची ॾींदासीं। पोइ पूरो पारो खणी अची ॾींदोमांसि, पोइ सॼी राति पियो चटे वॾा खे छॾा आचार जो ज़रो बि नथा ॾियो। अरे अब्बा हिन ते वॾो ख़र्च थियल आहे, पहिरियां मूर्त कढूं। छोरा ॿियोस त खटाणी या न या मां इहो पारो भञाव। अदी जेकॾहिं चई थी त आचार जी ज़री थोरी चटायूंसि था ताकी वटी भरे कोन ॾींदासीं। उनजे भाग थोरो ज़रो चकायो तॾहिं मुंहिंजे मंडे खे बि आराम ई न ईंदो जो वेहे खट ते। भला हीअं कयो जे वटीअ में आचार नथा ॾियो त थोरो ज़रो चखण लाइ कजो। रे तरस तरस पारे जो बूथ खोलियो तोखे चटायूं था। अरे तकड़ करे सॼो हथ न हणजांइ अंदरि, सिर्फ़ु हिकिड़ी आङुर खणी बोड़े वो चट। ॾाढो भलो आहे, थोरो खड़ा हलिया। जुड़ा मां बि थोरो टेस्ट करे ॾिसां। ॾाढो भलो थोरी ज़री मां बि चटियां। ॿुध सिर्फ़ु हिकिड़ी आङुर वधीक न।
राव असल ॻाल्हि त सफ़ा दिल जी कई ॾई दिल थी चई त सॼो पारो जप्त कयां पोइ नुक़सान केरु भरींदो वरियाम पोइ बि मुंहिंजी तोसां चङाई थियल आहे मंदाई न जॾहिं त तूं मुंहिंजे भाउ दोदे खे अगवा कयो पोइ बि मूं दरगुज़र कयो हिन चकर तव्हांजो इल्ज़ाम असां मथां अजायो आहे छोकिरी असां वटि आई ज़रूर हुई पर बग़ैर ॿुधाइण जे निकिरी वई हाणे काॾे निकिरी वई हुनजी जांच हाणे तव्हां कयो असांखे का बि ख़बर न आहे त हू काॾे वई उन्हनि खे त असां पाण ई ॻोल्हे लहंदासीं तूं सिर्फ़ मूंखे इहो ॿुधा त मूंखे त छो घुरायो अथई सुल्तान वारनि मुंहिंजे भाउ खे अगवा कयो आहे हुनखे छॾाइण लाइ मूंखे तव्हांजी मदद जी ज़रूरत आहे दिलबर हिन बारे में मां तुंहिंजी का बि मदद नथो करे सघां ॿियो कुझु बि न सिर्फ़ एतिरो ॿुधा त हिन सुल्तान मुंहिंजे भाउ दादनि खे किथे रखियो मूंखे हिन बारे में का बि ख़बर न आहे ऐं न ई तव्हां मूं में उमेद रखो त मां को तव्हांखे जांच करे ॿुधाईंदुसि सुल्तान वारनि तोसां कहिड़ी चङाई कई आहे मूं त ख़बर ॿुधी आहे त तुंहिंजी ज़ाल खे बि वनवा मां उथारे छॾियो अथऊं सुल्तान ऐं असांजे विच में लख इख़्तिलाफ़ात सही पर हुनजो इहो मक़सदु न आहे त मां हुननि जे मथां जूणी हणां ऐं असां ॿई हिक ई ॻोठ जा आहियूं पाण में विढ़ंदासीं ठहंदासीं पर तव्हांखे विच में कॾहिं बि कोन आणींदासीं पोइ मूंखे कहिड़ो लाचार आहे जो धारियुनि जे हथां पंहिंजनि खे मारायां वरियाम मां पंहिंजे भाउ दादनि खे त छॾाए वठंदुसि पर तुंहिंजी घाटी सरें बि मूं ॾिसी छॾी हल वरियाम सुल्तान कहिड़ो तुंहिंजो सॼणो आहे जो हुनजी मदद पियो करीं हा यार वरियाम ही माण्हू तमामु बहितरीन आहिनि हिननि जी मदद करणु खपे सारंग जेकॾहिं हिक ई ॻोठ जी ॻाल्हि न हुजे हा न त यार मां दिलबर जी मदद ज़रूर कयां हा पर मां ॿाहिरनि माण्हुनि सां गॾिजी पंहिंजे ॻोठ जे माण्हुनि जी पाड़ कॾहिं बि कोन खुटींदुसि मूंखे नथो लॻे त सुल्तान वारा को मुंहिंजी नियापे ते ईंदा अरे सर तव्हां ॻोठ जा चङा आहियो छा तव्हांजे चए मां निकिरी विया आहिनि छा बाबा मां ॻोठ जो चङो आहियां त चङा ई माण्हू मुंहिंजे चवण ते ईंदा बाक़ी इहे फॾाई माण्हू मुंहिंजे चवण ते न ईंदा अरे सर असांजे मथां बि ज़ोर पइजी वियो आहे ऐं सुल्तान वारा हथ कोन था अचनि अरे सर तव्हां ई ॿुधायो त असां छा कयूं सुल्तान जे घर ॿाहिरां थाणो हणी वेही रहूं बुढ़ा दे ख़बर बाबा साईं सुल्तान वारनि जी उताक खे तालो लॻल आहे घर में सिर्फ़ औरतूं अथनि पुछा करण ते ॿुधायूं त सुल्तान वारा कल्ह खां वठी न आहिनि आया हाणे ॿुधव न सूबेदार साहब ठीकु आहे रे सर असां हलूं था पर वरी बि तव्हां कोशिशि कजो राति मां वरी जांच कंदुसि जेकॾहिं अची विया त मां सुल्तान खे घुराए सम्झाईंदुसि ठीकु आहे ठीकु आहे रे सर हला भाई बाबा साईं ये सुल्तान वारा पुलिस खे तो कॾहिं बि कोन ॾींदव पुलिस हिकु चक्कर हुननि जे घर में खिड़ी बुढ़ा त छा इहा इज़त आहे इज़त त न आहे बाबा साईं पर सुल्तान अहिड़नि ॻाल्हियुनि खे ॾिसे ई कोन थो पछताईंदो बुढ़ा पछताईंदो तव्हां मुंहिंजी घणे में पवंदा जेकॾहिं दिलबर वारनि जे भाउ खे कुझु थी वियो त तूं छा थो सम्झी माठ करे वेंदा छोकिरी हुननि वटि न आहे बेकसूर आहिनि फोटा तो ज़ाहिर आहे तूं छिता त थींदा न इहो जहिड़ो बि चोट ते थींदो बाबल साईं अलाह भलाई कंदो फोटा पर बाबा वरी बि ॻाल्हि गरी आहे बाबा मिठल अलाह तोखे नेकी ॾे पुट यार तूं मुंहिंजी हिकिड़ी सलाह वठ पंहिंजी हिन ज़ाल खे वठी वञी सावरनि में रह जेकॾहिं हीअ ज़ाल तुंहिंजी हिते हूंदी त इहो भंटण हिन घर मां वेंदो ई कोन इहो टीको पियो हलंदो मामा जीअं मां अम्मा वारनि जे घर वञा तव्हां मुंहिंजा पैसा कढी न त ऐश कयो ईअं न जिन पैसनि जो ख़त्म थी वियो उन पैसनि खे तूं अञा थी पई यादि करी उहा त मूंखे बि ख़बर आहे भाई पैसा त असां लिकाए रखिया आहिनि तुंहिंजा ज़ेवर बि असां वटि ई आहिनि पर ॿुध हिननि खे सहाय छॾ कॾहिं बि कोन मिलंदई ॿुधी पियो न मिठल अम्मा तोखे चिड़ाए पई ऐं तूं हुनखे सच सम्झी वेठी आहे मिठल मां सच कोन थी सम्झां आख़िर तू ई ॿुधा
एतिरा सारा पैसा वया त काॾे विया? वॾो को लूसण वारो नकु थे छोरी वरी हो जरके वारो रिंगट शुरू कई। बाबा जेतिरो तूं चिड़ंदे न ओतिरो हीअ चवंदी, पर जेकॾहिं तूं पूंज जे ॻाल्हियुनि ते कन न ॾे त पाण ई बस करे वेंदी। बाबा तूं हिकिड़ो कमु कर, कमु इहो थिए त तूं मणु कप जो वठी हिन घर में रखो, मां हुन जा बुड़ा ठाहे कननि में विझंदो रहंदुसि, को न ॿुधंदुसि ऐं तुंहिंजे ज़ाल खे बाबा मां कॾहिं बि कोन बस न। बस करणे अब्बा हाणे एॾो बि ज़ाल जो वॾियूं न थी, हिन भागी छोरी तुंहिंजा कन भरे 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 असांजे ख़िलाफ़ तक करे छॾियो आहे। मामी मां मिठल जा कन कोन थी भरियां, तुंहिंजो साह न वञे। हे ॾिस मिठल तञा पीछो आ, अब्बा तुंहिंजे साम्हूं असां सां वात पई हणे हा, ऐं तुंहिंजे पर पुठ त असां सां कहिड़ी जुठियूं कंदी आहे। मिठल ॻाल्हि ॿुधाए सची हर तुंहिंजी जेका रन आहे न रन वॾी वातिरा बाबा वॾी वातिरा। हा मां वातरी आहियां, बाक़ी तव्हांखे त ॻाल्हाइण ई कोन थो अचे। ख़ुदा जो वास्तो अथव माठ कयो, न ॻाल्हि न मोहाड़ घर खणी मथे ते खयो अथव। आचार आचार वठो आचारे ताज़ो ताज़ो आचार वठो आचारे सस्ते रेट में ताज़ो ताज़ो आचार वठो आचारे। लॻे थो आचार घटिन में कोन खपंदो, हाणे घरनि में हली ॾियणो पवंदो। हलूं घरनि में तूं हूंदा न पारो भञी ॾींदा ॾिसी आहिनि जो कोन्हनि। अरे बाबा सुल्तान वारा हींअर ज़मीन ते या हूंदा, सदोरी ऐं मासी मरियम घर में हूंदी। पोइ हल ॾियूं था उन्हनि खे। हलो हा अच चुप कई बीठो आहे ख़ुदि कर हवाला सुल्तान सां मिली आहे वरियाम सां मिली हा करे मुंहिंजे तारे छॾी। मूंखे कहिड़ो लाचार कयो आहे जो मां सुल्तान जे हथां ॾाढी पटायां। हाणे जेकॾहिं तूं न वेह न त वरियाम ॾाढी पटींदी, वरियाम सां मां ॾेई सघंदुसि, बाक़ी सुल्तान जी ॼऊं ज़ारी आहे। चाचा सुठी सलाह हाणे इहा अथई त वरियाम जी ॿिए हंधा किथां शादी करायो, छो जो सदोरी हाणे हुनखे कॾहिं बि कान मिलंदी। सलाह सुठी थे सावण, जे ॿिए हंधि शादी वरियाम जी थींदी न त सुधरी वेंदो ऐं पोइ सदोरी खे बि विसारे ॾींदो। ख़ुदि न को अहिड़ो रिश्तो सुझई थो जेको वरियाम खे वठी ॾियूं। चई त पंहिंजे ॻोठ में वरियाम जे लाइ रिश्तो ताड़िया, रिश्तो ताड़ ऐं उन्हनि सां ॻाल्हाए ॾिस तूं छा था चवां। चाचा अदा त खणी रिश्तो हथ करे वेंदो, पर पहिरियां वरियाम खे त राज़ी कर न। वरियाम बीहे त पोइ अदा खे चऊं न त रिश्ते जी कोशिश करे। किथे ईअं न थिए जो अदा रिश्तो पको बि करे अचे ऐं वरी पोइ वरियाम बि न बीहे। वरियाम जे लाइ रिश्तो वठणु मुंहिंजो कमु आहे, तूं रुगो वरियाम खे राज़ी कर। वरियाम घर अचे त असां सभु गॾिजी ज़ोर लायूंसि। चाचा वरियाम असांजी ॿुधंदो काथे, तूं ज़ोर रखेसि त हू राज़ी थी वेंदो। मञींदो त मुंहिंजी बि कोन, पर जेकॾहिं सभु गॾिजी ज़ोर रखंदासीं त राज़ी थी वेंदो। अचे घर त मां बि ॻाल्हायांसि थो, तव्हां मुंहिंजो पासो खणिजो, ख़ुदा कंदो तो लेके मञाए वठंदासीं। जेकॾहिं तूं वरियाम खे मञाए वे न त मां पंहिंजनि हथनि सां तोखे पग बधो।